औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां मोहम्मद सुलेमान आरेजो। अॼु 26 अगस्त 2025 जो ॾींहुं आहे। अॼु प्रोग्राम क़ुरान छा थो चए में मौजूदु आहियूं। अॼु असांजो मौज़ू आहे लफ़्ज़ अनफ़ाल जो इस्तेमालु क़ुरान पाक में। लफ़्ज़ अनफ़ाल जो मादो आहे नून फ़े लाम। लफ़्ज़ नफ़लुन जी माना आहे वाधारो या इज़ाफ़ो। लफ़्ज़ नफ़ल जी माना में गनीमत ऐं फ़े जा लफ़्ज़ बि इस्तेमालु थियनि था। अनफ़ाल लफ़्ज़ क़ुरान पाक में 3 सूरतुनि ऐं 3 आयतुनि में इस्तेमालु थियो आहे, लेकिन अनफ़ाल लफ़्ज़ पूरे क़ुरान में 4 बार इस्तेमालु थियो आहे। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला इसाक अता कयो ऐं नफ़ल में याकूब बि ॾिनो। सूरत नंबर 21 अंबिया आयत नंबर 72। ऐं असां ख़ैस यानी इब्राहीम अलैहिस्सलाम खे इसाक बख़्शियो ऐं वधीक नाफ़िलतन हिकु पोटो याकूब पिणु, ऐं असां सभिनि खे सालियो कयो हो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ राति में वधीक यानी नफ़िल नमाज़ पढ़ण जो हुकुम। सूरत नंबर 17 बनी इसराइल आयत नंबर 79। ऐं राति जे कंहिं हिस्से में तहजुद पढ़ंदो कर, उहा तो लाइ वधीक नाफ़िलतन इबादत आहे। तुंहिंजो रब सिघो ई तोखे सारायल जाइ ते बीहारींदो। जंगे बदर खां पोइ सहाबा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि हाज़िर थियनि था ऐं उन्हनि खां पुछा कनि था त हे जेको अनफ़ाल जंग में मिलियो आहे इहो कंहिंजो आहे। सूरत नंबर 8 अनफ़ाल आयत नंबर 1। ए पैगंबर, माण्हू तोखां अनफ़ाल गनीमत बाबति सुवाल कनि था। खेनि चओ त गनीमत अनफ़ाल जो माल अल्लाह ऐं रसूल लाइ आहे, तंहिं करे तव्हां उन ते न विढ़ो, अल्लाह खां ॾिजो ऐं पाण में सुलियो करियो, ऐं जेकॾहिं मोमिन आहियो त अल्लाह ऐं संदसि रसूल जी अताअत करियो। जज़ाकल्लाह।